हाणे इको थोड़ो घटाएस, बेस थोड़ो वधाएस। हाणे हीअं कर, तू हेॾे अची तकिरे कर, मां लाउड स्पीकर सेट कयां। 250 सालन खां हजरत कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह का वठी, हजरत शेखुल हिंद का वठी, हजरत पीर राशिद रोजे धनी का वठी, सरताजुल औलिया ताज महमूद अमरोटी का वठी, हजरत बेरवी अमरोटी हालेजवी का वठी, खालिद महमूद सोमरे ताईं असांजे अकाबरीन जे ॾींहं रात जी मेहनत शामिल आहे। जॾहिं जलसो कयो मुंहिंजो त पोइ सीनो खोले कयो, पोइ कंजूस थी करे मुंहिंजो जलसो न कयो, पोइ मजमो हीअं ऊंधाए में न हुजे, ॾींहं जहिड़ी रोशनी हुजे, ताकि इन्हनि खे ख़बर पवे त हा सिंध जो अवाम तव्हां सां गॾु न आहे, सिंध जो अवाम जमियत उलमा इस्लाम सां गॾु आहे। क़ाबिल एहतराम बिरादर मुकर्रम कारी अब्दुल कय्यूम चन्ना साहब, अमीर जमियत उलमा इस्लाम जिला नवाबशाह, स्टेज पे मौजूद ओहदेदारान, जिम्मेदारान, आमाई दीन, अकाबिरीन, उलमाए इकराम, पिंडाल में मौजूद आकिल राहू जा गैरतमंद, जुर्रतमंद, दिलेर ऐं मुजाहिद साथियों, मां पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त अब्दुल करीम राहू खे ऐं उनजे पूरी टीम खे अॼु जे हिन सालाना इज्तिमा जे इनेकाद ते दिल जे गहराइन सां मुबारकबाद पेश करियां थो। धणीअ दर दुआ करियां थो त अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे भाउ जे इन्हनि मेहनतुनि खे पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूलियत सां सरफराज़ फरमाए। उन सां गॾोगॾु अब्दुल करीम खे हिकिड़ी दरख़्वास्त बि कंदुसि, किथे आहे भॼियो, आईंदा मांखे ॿुधाए लाउड स्पीकर बि मां लारकाणे मां खणी ईंदुसि, लाइटूं बि मां लारकाणे मां खणी ईंदुसि। अल्लाह साईं जेका मूंखे दोस्त ॾिना आहिनि, भाइर ॾिना आहिनि, उहिदेदार ॾिना आहिनि, कारकुन ॾिना आहिनि, बग़ैर वधाव जे, बग़ैर के ग़लत बयानी जे, मां ज़िम्मेदारी सां चवां थो त अल्लाह अहिड़ा कारकुन पाकिस्तान में कंहिंखे नाहिनि ॾिना। पर असांजा दोस्त जंहिं सादगीअ में आहिनि, उन्हनि खे पंहिंजे क़ुव्वत ऐं ताक़त जो अंदाज़ो ई कोन्हे त उन्हनि खे क़ुव्वत ऐं ताक़त अल्लाह केतिरी बख़्शी आहे। मां ज़िम्मेदारी सां थो चवां, बीठो आकिल राहूअ में आहियां, रात जा 11:30 था थियनि, पर मुंहिंजे अॼु जे जलसे ते पुलिस जी बि नज़र हूंदी, रेंजर्स जी बि नज़र हूंदी, फ़ौज जी बि नज़र हूंदी, ISI जी बि हूंदी, MI जी बि हूंदी। जिन को तव्हां ड्रिजो था न, उहे सभु तव्हां मुल्हनि को था ड्रिजनि। उहे परेशान आहिनि त मुल्हनि कयो छा आहे, रोज़ जाॾे वञे धोए माण्हुनि जो मेड़ ई मेड़ आहे। जादू कहिड़ो अथसि, रोज़ रिपोर्टूं थी लिखजनि हर जल, हिते बि को वेठो हूंदो रिपोर्टूं लिखण जे लाइ। थी सघे थो पिंडाल में हुजे, थी सघे थो स्टेज ते हुजे, ईअं बि थी सघे थो। हाणे मुंहिंजा जलसा रुगो ईअं आम ठुड़काऊ जलसा न आहिनि, मुंहिंजे जलसनि जूं रिपोर्टूं इस्लामाबाद ताईं थियूं वञनि, पिंडीअ ताईं थियूं वञनि, ज़रदारी साहब जे हाउस ताईं थियूं वञनि, ब्यूरोक्रेसी खां वठी करे वज़ीर आला हाउस खां वठी करे नंढनि वॾनि ऐवाननि ताईं थियूं वञनि। जॾहिं जलसो कयो मुंहिंजो त पोइ सीनो खोले कयो, पोइ कंजूस थी करे मुंहिंजो जलसो न कयो, पोइ मजमो हीअं ऊंधाए में न हुजे, ॾींहं जहिड़ी रोशनी हुजे, ताकि इन्हनि खे ख़बर पवे त हा सिंध जो अवाम तव्हां सां गॾु न आहे, सिंध जो अवाम जमियत उलमा इस्लाम सां गॾु आहे। इन जो इको बिल्कुलु ठीकु आहे, बेस भी बिल्कुल ठीक है, आवाज वधाइस। मुझे मोहतरम दोस्तों, भाइयों और बुजुर्गों,
ये जेका इज्जत जमात के मिली आ हाणे इको थोड़ो घटाएस बेस थोड़ो वधाएस हाणे हीअं कर तू हेॾे जी तकिरे कर मां लाउड स्पीकर सेट कयां पुलिस जो इलाज क्या एस्टेब्लिशमेंट जो इलाज क्या हुक्मराननि जो इलाज क्या ता लाउड स्पीकर वारनि जो कंहिंजो इलाज क्या अनाड़ी माण्हू सभु माॾे मोकिलींदा बाक़ी जे करे न हुजे काथे नाच गानो पोत वारो सेट पाण वेठो हूंदो बाक़ी जेको सेखाट हूंदो मुल्ले जी तकिरे में सिखिया त स्पीकर कीअं हलाइबो आहे दिलि में न कजांइ हा कंधे में त मांजूं कहिड़ियूं मेहूं चोराए वेंदे दोस्त आहे भाउ आहे मुंहिंजो तॾहिं त मज़ाक कयांसि थो दिलपिशोरी कॾहिं कॾहिं ईअं इन जे करे बि कंदो आहियां त पोइ माण्हू मुंहिंजे लाइ सम्झंदा आहिनि त को राकास आहे को जिन आहे को भूत आहे अलाए छा आहे तव्हां जहिड़ो भाउ आहियां तव्हां जहिड़ो इंसानु आहियां तव्हांजे लाइ मेणबत्तीअ वांगुरु नरम आहियां बाक़ी ॿियनि जे लाइ हथोड़े खां वधीक गरम आहियां मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा अज़ीज़ो हे जेका कुव्वत ऐं ताक़त अल्लाह बख़्शी आहे इहा ताक़त ऐं कुव्वत ईअं हिकिड़े ॾींहं में पलक झपक में इहा कुव्वत ऐं ताक़त चपटी वॼाइण ते नाहे मिली इन जे लाइ हिन ख़िते ते 78 सालनि खां असांजे अकाबिरीन जी मेहनत आहे 250 सालनि खां हज़रत क़ासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह खां वठी हज़रत शेखुल हिंद खां वठी हज़रत पीर राशिद रोज़े धणी खां वठी सरताजुल औलिया ताज महमूद अमरोटी खां वठी हज़रत बेरवी अमरोटी हालेजवी खां वठी खालिद महमूद सोमरे ताईं असांजे अकाबरीन जे ॾींहं रात जी मेहनत शामिल आहे असांजे बुज़ुर्गनि जी मेहनत शामिल आहे